साथियों, सिंध वासियों, अॼु ज़रूरी समझम त तव्हां सां हिन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कजे ऐं क़ौमी अवामी तहरीक जी पॉलिसी जो ऐलान कजे। ही जेको ताज़ो पीपुल्स पार्टी ऐं MQM ऐं नवाज़ लीग ऐं MQM ॿ मुआहिदा कया आहिनि, जंहिं ते सॼी सिंध में इंतहाई तशवीश, परेशानी, बेचैनी, कावड़ ऐं नफ़रत जनम वरितो आहे। उन बाबति अवां सभिनी खे एतमाद में वठिजे। के माण्हू इहो सवाल उथारिनि था त जेकॾहिं मरकज़ में नो कॉन्फिडेंस मोशन लाइ, अदम एतमाद जी रथ लाइ MQM सां पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॻाल्हियूं कयूं ऐं को मुआहिदो कयो त हिन में हर्ज कहिड़ो आहे? पहिरीं ॻाल्हि त सिंध वासियुनि जो, असां सभिनी जो, अयाज़ लतीफ़ पलीजे जो, सिंध जी ॿी लीडरशिप जो, क़ौमी कारकुननि जो, प्रोग्रेसिव लेफ्टिस्ट कारकुननि जो, सिंध जे घण घुरनि जो, सिविल सोसाइटी जो इन सां ताल्लुक़ न आहे कई ॾहाकनि खां त वफ़ाक़ में केरु इक़्तिदार में आहे। हू चवंदा आहिनि त अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे। तंहिंजे करे असां सिंध जा माण्हू इन करे वफ़ाक़ी हुकूमतुनि जे तब्दीलीअ खां लाताल्लुक़ कयूं जो वफ़ाक़ी हुकूमत का बि हुजे, उहा पीपुल्स पार्टी जी 5 साल हुकूमत हुई जंहिंमें ज़रदारी साहब सदर हो, या नवाज़ शरीफ साहब जूं 2 हुकूमतूं हुयूं वेझड़ में, या PTI जी ही हुकूमत हुई। उनमें सिंध खे कुझु कोन मिलियो, बल्कि सिंध खां खसियो वियो। सिंध जो पाणी, सिंध जा वसीला, सिंध जो कोयलो, सिंध जी पेट्रोल, सिंध जी गैस, सिंध जूं नौकरियूं, सिंध जो रोज़गार, सिंध जा जज़ीरा। तंहिंजे करे इमरान ख़ान वञे ऐं नवाज़ शरीफ अचे या शहबाज शरीफ अचे ऐं ज़रदारी वञे, उन सां असांजी सिहत ते को असरु कोन्हे। असांखे ख़बर आहे त हू असां खां लाताल्लुक़ आहिनि, असां हुननि जे एजेंडा जो हिसो न आहियूं। उहे वफ़ाक़ी इक़्तिदारी पार्टियूं हुजनि, उहे मज़हबी पार्टियूं हुजनि, उहे पाकिस्तान जूं वॾेरकियूं सरदारियत जे बैकग्राउंड वारियूं पार्टियूं हुजनि, उन्हनि जो को वास्तो न आहे। सिंध जा माण्हू मरनि बचनि, सिंध जा बचा बुखूं मरनि, नियाणियूं अगवा थियनि, ॿार चाइल्ड अब्यूज़ जो शिकार थियनि, वसीला खसजनि, उन्हनि जो को वास्तो कोन्हे। असीं हिकिड़ी उन्हनि जे नज़रुनि में हिकिड़ो मफ़्तूह इलाइक़ो आहियूं जंहिंखे जीअं वणेसि डील कनि। पोइ आख़िर असांजो मसइलो कहिड़ो आहे? असां छो परेशान आहियूं? इक़्तिदार ख़ातिर मुआहिदो कनि था, भले कनि। सिंध जे माण्हुनि खे के माण्हू ॿुधाइनि था, पीपुल्स पार्टी जा तर्जुमान खे ॿुधाइनि था त बाबा इहो जोड़ तोड़ आहे, इन में सिंध जे माण्हुनि खे ख़ुशि थियणु खपे। इमरान ख़ान हलियो वियो या नवाज़ शरीफ हलियो वेंदो या केरु भलियो वञे अचे। ॾिसो, असांजो मामिलो इहो कोन्हे त इक़्तिदार कंहिं वटि आहे। असांजो मामिलो आहे त एवज़े में सिंध आहे, बदे में सिंध आहे। ऐं चवंदो आहियां, ऐं के ॻाल्हियूं कंदो आहियां, माण्हुनि खे देरि सां सम्झ में ईंदियूं आहिनि। सिंध बदे जो संग आहे, वटा सटा। बदे में ॾिबो न, न्याणी ॾेई पोइ ॿी न्याणी परणंदी आहे। चाचा, मामा, कॾहिं कॾहिं वालिद पंहिंजे न्याणियुनि जो संग ॾेई पोइ वरी उनजे एवज़े में ॿियो संग वठंदा आहिनि। ही सिंध एवज़े में संग तौरु ॾियनि था। वरी सवाल इहो बि आहे, माण्हू सवाल था उथारिनि त पोइ भला अॻ में नवाज़ लीग ऐं PTI अॻ में मुआहिदा कया आहिनि, पीपुल्स पार्टी कया आहिनि। हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु सम्झो। 18वीं तरमीम खां पोइ जेकॾहिं नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ, इमरान ख़ान, फज़लुर रहमान, जमा इस्लामी, का बि पार्टी, ANP, BNP, ताहिरुल क़ादरी, को बि जॾहिं MQM सां को मुआहिदो करे थो त उहो उनखे मोट में छा ॾेई सघे थो? मसलन शहबाज शरीफ मुआहिदो करे या इमरान ख़ान मुआहिदो करे। इमरान ख़ान जी सॼी हुकूमत में MQM शामिल हुई। पोइ MQM खे मोट में हू छा थे ॾेई सघियो? कराची पोर्ट ट्रस्ट में कुछ नौकरी ॾेई सघनि थे, कि स्टील मिल में के नौकरी हुजनि, वफ़ाक़ जे ज़ेर कंट्रोल इदारो हो, रेलवे में के ॾेई सघनि, PTCL में के ॾेई सघनि, कि नेशनल हाईवे अथॉरिटी में ॾेई सघनि। ॿियो छा थे करे सघिया? वफ़ाक़ वटि खाता ई आहिनि। वफ़ाक़ वटि इरिगेशन, एजुकेशन, हेल्थ, पब्लिक हेल्थ, रूरल डेवलपमेंट, एक्साइज एंड टैक्सेशन, रेवेन्यू, इहे खाता कोन आहिनि। इहे 18वीं तरमीम खां पोइ उन खां अॻु में बि सिंध हुकूमत वटि हुआ। त जेकॾहिं ॿी का धुर इमरान ख़ान मुआहिदो कयो MQM सां
त इमरान खान MQM खे कुछ भी नथे ॾेई सघियो एवज़े में वफ़ाक़ जो कुछ शयूं ॾेई सघियो थे। पर पीपल्स पार्टी जॾहिं ॾियणु चाहे त पीपल्स पार्टी हुननि खे कंदकोट जी घिटीअ खां वठी नंगर पार्कर जे नंढड़े स्कूल खां वठी कराची जे क्लिफ्टन जे वॾियुनि इमारतुनि ताईं सभु टपड़ ॾेई सघे थी कानूनी तौर ते। सबबु कहिड़ो त कंदकोट जी घिटीअ जो फ़ैसिलो केरु कंदो? बल्दियात जी मिनिस्ट्री न, उहा सिंध हुकूमत वटि आहे न। सिंध हुकूमत जे बल्दियात जो खातो हुननि खे ॾेई छॾे त पोइ कंदकोट जी, गौसपुर जी, गड़ी खैर जी, ॾहरकी जी, मीरपुर माथेले ऐं ओबावड़े जे घिटियुनि जो फ़ैसिलो बि MQM जो वज़ीर कंदो। ऐं जेकॾहिं तइलीम जी वज़ारत ॾेई छॾिजे त पोइ छाछरे जे स्कूल जो, जुम्पीर जे स्कूल जो ऐं ड्रिगबाला जे स्कूल जो फ़ैसिलो बि MQM जो वज़ीर कंदो। तव्हांखे यादि हूंदो त MQM जे हेल्थ जे वज़ीर कीअं अची हैदराबाद जे सिविल हॉस्पिटल में उन वक़्त जे MS खे चयो त तोखे चमाट हणंदुसि। सग़ीर अची चयोसि ऐं सभु डॉक्टर माठ करे बीह रहिया। सग़ीर हो। तव्हांखे यादि हूंदो त MA जलील एजुकेशन जे मिनिस्टर कीअं अची सिंध जे उस्तादनि, लेक्चरर्स, प्रोफेसर्स ऐं प्रिंसिपल जी बेइज़तियूं कयूं। तव्हांखे यादि हूंदो जेके हुन खातनि में रहिया आहिनि तइलीम खाते में। तव्हांखे यादि हूंदो त बल्दियात में हुननि छा छा कयो पिए। तंहिंजे करे इमरान खान ठाह करे, नवाज़ शरीफ़ ठाह करे, मरकज़ जी का पार्टी ठाह करे, लीग जो को धड़ो ठाह करे, उन जा नुक़सान आहिनि वफ़ाक़ी हवाले सां, पर उहे उन्हनि खे एतिरो बाख़्तियार नथा बणाए सघनि। मसलन शहबाज शरीफ़ ठाह करे आ त शहबाज शरीफ़ जे ठाह सां 270 पुलिस वारा जेके सिंध जा वापसि थिया आहिनि कराची मां, पंहिंजे तख़्त गाह मां। कराची सिंध जो तख़्त गाह आहे, कैपिटल आहे, उतां 270 सिपाही वापसि थी विया। उहा वफ़ाक़ी हुकूमत थोरी करे सघे थी। सिंध जो चीफ सेक्रेटरी यकदम राजपूत मुक़ररु कयो वियो आहे। उहो राजपूत वफ़ाक़ी हुकूमत थोरी मुक़ररु करे सघी थी। सईद भरम जेको दहशतगर्द आहे, उन दहशतगर्द ते सरकारी वकील एतिराज़ वापसि वरिता आहिनि, उनजी सज़ा सस्पेंड थी वई। सरकारी वकील कंहिंजो? अटॉर्नी जनरल जी ऑफिस जो थोरी हो, वफ़ाक़ी हुकूमत जो। एडवोकेट जनरल जी ऑफिस जो। एडवोकेट जनरल कंहिंजे मातहत आहे? सिंध हुकूमत जी। प्रोसिक्यूटर जनरल कंहिंजे मातहत आहे? सिंध हुकूमत जी। त सिंध हाई कोर्ट में ऐं सेशंस कोर्ट में कहिड़नि दहशतगर्दनि तां केस वापसि वठणा आहिनि, उनजो फ़ैसिलो करण जो इख़्तियार वफ़ाक़ी हुकूमत वटि कोन्हे। उहो फ़ैसिलो करण जो इख़्तियार सिंध हुकूमत जे एडवोकेट जनरल वटि ऐं प्रोसिक्यूटर जनरल वटि आहे। ॻाल्हि सम्झो न, सिंध जा माण्हू ॻाल्हि सम्झनि कोन था। सिंध जे माण्हुनि खे शइ सम्झणु खपे। आम माण्हू नथो सम्झे त सो त ठीकु आहे, पर सिंध जो अहम माण्हू त इहा ॻाल्हि सम्झे न, जो पढ़ियो लिखियो माण्हू त सम्झे त सिंध जा अहम इख़्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि। तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ करे, शहबाज शरीफ़ करे, इमरान खान करे, उन्हनि ठाहनि खे उहे ट्रांसलेट थी ज़मीन ते नज़र कोन ईंदा। हींअर ॾिसो, 3 ॻाल्हियूं थियूं आहिनि, 3 थी वियूं। वफ़ाक़ी हुकूमत बि ठाह कयो आहे, सिंध हुकूमत बि कयो आहे, पर सिंध हुकूमत वारो चीफ सेक्रेटरी, सिपाहियुनि ऐं पुलिस वारनि जी वापसियूं, सईद भरम जी आज़ादी, 3 सिंध हुकूमत कराए। हाणे ॿी ॻाल्हि सम्झो त माण्हू चवनि था त सिंध में उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउर आहिनि, उन्हनि खे हिसो मिलणु खपे। बिल्कुलु मिलणु खपे। सिंध में उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे ड्यू शेयर मिलणु खपे, असांजो हिसो आहिनि। असीं नस्ल परस्त थोरी आहियूं। असीं त उन्हनि मां थोरी आहियूं त जेके माण्हुनि खे ॿोलीअ जे बुनियाद ते नस्ल परस्ती करे नफ़रत कनि। असीं त मुस्तफ़ा ज़ैदी ॿुधूं था, नासिर काज़मी ॿुधूं था, इब्न इंशाफ ॿुधूं था, मेहदी हसन ॿुधूं था, हसीना मोइन जा ड्रामा ॾिसूं था, अदाकार पसंदि कयूं था, असांखे पसंदि आहिनि। कराची में रहंदड़ उहे सिविल सोसाइटी जा अॻुवान कयो न, चवनि था गवर्नर थींदो उर्दू ॻाल्हाईंदड़। अॻे बि हो बाबा, अॻे हो इमरान इस्माइल, अॻे हुई राना लियाकत अली ख़ान, अॻे हुन खां हो हकीम सईद जिन खे हिननि ख़ुदि मारे छॾियो। इहे माण्हू हुआ, इहे विच थरा माण्हू हुआ। इमरान इस्माइल PTI जो माण्हू हो, पर उहो एॾो फ़ाल कोन हो, ऐं ॿियो उनजो तालुक़ु एतिरो दहशतगर्दनि खे अकोमोडेट करण वारो उन वटि इख़्तियार बि कोन हो ऐं करे बि कोन सघियो। पर जॾहिं सम्झो था त जॾहिं MQM जो माण्हू ईंदो त उहो हकीम सईद वांगुरु थोरी हूंदो। उहो थोरी हूंदो कंहिं रिटायर्ड जज वांगुरु जेको सिंध जो गवर्नर हुजे, उन वांगुरु उहो इख़्तियार थोरी इस्तेमालु कंदो। ही त उहे माण्हू आहिनि जिन खे चीच रखणु ॾींदो, ही चीच रखी सॼी ॿांह उते रखी ॾींदा। ही इन क़िस्म जा माण्हू आहिनि। त सिंध जो गवर्नर भले उर्दू स्पीकिंग थिए, असांखे कोई एतिराज़ कोन्हे। कयो न, करामत अली खे कयो सिंध जो गवर्नर, अनीस हारून खे कयो, जस्टिस वजीउद्दीन अहमद खे कयो, कैसर बंगाली खे कयो, ख़ुदि पीपल्स पार्टी जे ताज हैदर खे कयो, जस्टिस नासिर असलम ज़ाहिद खे कयो, जस्टिस माजिदा रिज़वी साहिबा खे कयो। कयो, असांखे असांजूं अखियूं थदियूं, कयो उन्हनि खे गवर्नर। इहे विचथरा माण्हू आहिनि न। इहे दहशतगर्दी जो अंदरि माजून रखंदड़, पंहिंजे मग़ज़ में दहशतगर्दी जो ॾेॾर विहारियल माण्हू कोन्हनि। असांखे एतिराज़ कोन्हे। को प्रोफेसर अदीब कयो, उहो अची डॉक्टर जमील जालबी जहिड़ा माण्हू या करार हुसैन हिन दुनिया में जेके न रहिया आहिनि, पर इन क़िस्म जा माज़ी में माण्हू हुआ, हकीम सईद सिंध जे माण्हुनि खां एतिराज़ कयो कोन कयो।
तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे एतराज़ के उर्दू ॻाल्हाईंदड़ या पंजाबी पश्तो ॻाल्हाईंदड़ ते कोन्हे, उन माइंड सेट ते आहे ॿोरी बंदि लाशनि वारो, ड्रिल मशीन सां सोराखनि करण वारो। तंहिंजे करे जेके दोस्त आर्ग्यू था कनि त उर्दू ॻाल्हाईंदड़ खे बाबा उर्दू ॻाल्हाईंदड़ चीफ सेक्रेटरी ज़रूरु हुजे, पर उहो चीफ सेक्रेटरी उर्दू ॻाल्हाईंदड़ असां कॾहिं एतराज़ कयो आहे त लाड़काना जो कमिश्नर उर्दू ॻाल्हाईंदड़ छो आहे? असां कॾहिं ॻाल्हि कई आहे त फलाणो हींअर SSP हैदराबाद आहे सिद्धो सही ठीकु माण्हू आहे, बंगश हो SSP ठीकु माण्हू आहे, असांखे ॿोली ॻाल्हाईंदड़ ते एतराज़ कयो आहे छा? असीं चओ था भले हुजनि, DIG हुजनि, SSP हुजनि, DC हुजनि, पर MQM जो नामिनी छो? हेड़ी ॻाल्हि सम्झायो त हिन सॼे नो कॉन्फिडेंस मूव जी क़ीमत सिंध छो ॾे? हिन जे नतीजे में पीपल्स पार्टी खे हुकूमत मिली? न। पीपल्स पार्टी जेका हुकूमत वई थिए न, पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध में आहिनि। नो कॉन्फिडेंस रहिया न रहिया, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं वफ़ाक़ में पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन मिली आहे। पोइ एफ़ज़े में सिंध छो ॾिनी अथव? छो पिया सिंध खे दावत लॻायो, प्लेट में सजाए छो पिया ॾियो? चवनि था त बाबा इंतज़ामी यूनिट ठहनि। नवाज़ शरीफ़ साहब जी पार्टी जेका वोट खे इज़त ॾियो, उन मां हाणे हिते अची पहुती आहे त MQM खे सिंध में ॾियो त नवां यूनिट ठाहियो, उन लाइ मुआहिदो कयो। तव्हांखे इहो इख़्तियार कंहिं ॾिनो? हिन सॼी नो कॉन्फिडेंस मूव में दावत रुगो सिंध छो हुई? KPK में बि त रहनि था न असांजा हिंदकोप ॻाल्हाईंदड़ भाउर बि रहनि था, असांजा हज़ारा वारा बि रहनि था, पश्तून बि रहनि था। पोइ KPK जे हवाले सां का बि ॻाल्हि ॿोल कोन थी आहे नो कॉन्फिडेंस मूव में। बलोचिस्तान में किन ज़िलनि में पश्तून भाउर रहनि था, वरनि अक्सरती इलाइक़नि में बलोच भाउर रहनि था, पंजाब में सराइकी भाउर रहनि था, हिंदको ॻाल्हाईंदड़ रहनि था। पोइ उन्हनि जो त को ज़िक्र कोन्हे। भरी ॿेड़ीअ में वाणियो गरो, ग़रीब जी ज़ाल सबके जी भाॼाई। असीं मिस्कीन महरूम मज़लूम माण्हू आहियूं कि चिथियल ऐं चिपाड़ियल माण्हू आहियूं जो जेॾी महिल तव्हांखे पंहिंजो ठाह करणो आहे, इक़्तिदार लाइ ॿिए जी पुठी ठपणी आहे, तेॾी महिल असांखे प्लेट में विझी पेश कंदव सिंधियुनि खे। छो था पेश कयो असांखे? इंतज़ामी यूनिट कल्ह खां ॻाल्हाइनि पिया टियों ॾींहुं खां MQM वारा त वॾो सूबो आहे, इंतज़ामी यूनिट खपनि। बाबा सिंध वाक़ई वॾो सूबो आहे छा? दुनिया में वॾे में वॾो सूबो सिंध आहे। 22 करोड़ आबादी वारो सूबो आहे पाड़ेसी मुल्क भारत में, यूपी, उत्तर प्रदेश। 22 करोड़ आबादी आहे, 22 करोड़, यानी जेतिरो पाकिस्तान जी कुल आबादी आहे ओतिरी उत्तर प्रदेश जी आबादी आहे, यूपी जी। 12 करोड़ आबादी तो महाराष्ट्र जी, जंहिंमें मुंबई आहे। उन महाराष्ट्र जी आबादी 12 करोड़ आहे, 12 करोड़। 11 करोड़ आबादी तो बिहार जी ऐं चीन जे सूबे ग्वांगडंग जी। ग्वांगडंग ऐं बिहार जी आबादी 11 करोड़ अथव। 10 करोड़ आबादी अथव शेडांग जी, चीन जे सूबे जी। 9 करोड़ आबादी अथव वेस्ट बंगाल जी ऐं चीन जे सूबे हैनान जी। इंडिया जो वेस्ट बंगाल ऐं चीन जो हैनान। 9 करोड़ आबादी। सिंध जी घणी आबादी आहे? रिकॉर्ड में तो 5 करोड़ ॾेखारे वेठा आहियो, असल 7 करोड़ आबादी आहे। 7 करोड़ आबादी वारे सूबे खे तव्हांखे टुकड़ा टुकड़ा करणो आहे। 11 करोड़ वारो पंजाब सालिम आहे, 22 करोड़ वारी यूपी सालिम आहे, 12 करोड़ वारो महाराष्ट्र सालिम आहे। सिंध तव्हांजे अख में आहे त सिंध खे, ऐं सिंध कंहिंजे अख में? उहे माण्हू जेके चवंदा असां वटि मैंडेट आहे, ख़ुशि पिया थियनि, मुबारकूं पिया ॾियनि, हिक ॿिए खे पुछियूं पिया, सिंध विकिणी, सिंध दाव ते लॻाए हिक ॿिए खे खीरूं मुबारकूं पिया ॾियनि त असां ज़बरदस्त अचीवमेंट कई आहे ऐं असां नो कॉन्फिडेंस मूव आंदी आहे। इमरान खान साहब बि ईअं करे वेठो। इमरान खान साहब पंहिंजी पूरी हुकूमत में फारूक नसीम खे इख्तियार ॾेई छॾियो, जेको कॾहिं अची चवंदो त कराची पे गवर्नर रूल लगाएंगे, कॾहिं चवंदो त कराची हिस्सा नहीं है, कॾहिं असद उमर अची चवंदो त हम फलाणों की औलाद हैं, कॾहिं असद उमर अची चवंदो एक एक को सबक सिखाएंगे, हमारा इलाका है, कराची हमारा है, कराची में वफाक का हुकूमत और वफाक का रूल होगा। जज़ीरनि ते हमलो कयो। इमरान खान साहब जी हुकूमत में अफगाननि खे कराची में आबाद करण लाइ नादरा खे इस्तेमाल कयो वियो। पीपल्स पार्टी खुद नादरा के इख्तियार ॾिनो त नादरा के चयो पीपल्स पार्टी जे वज़ीर साहिबान त बर्मिन खे ऐं बंगालिन खे अफगाननि खे शनाख्ती कार्ड ॾियो त जीअं उन्हनि जे ज़रिए उहे कुझु वोट ख़रीदो फ़रोख़्त करे सघनि। पीपल्स पार्टी खुद कयो ऐं PTI कयो। पर वरी दोहरायां थो त जॾहिं पीपल्स पार्टी को कमु करे थी त उन वटि इख्तियारनि अरिड़हीं तरमीम जे करे उन वटि एडवोकेट जनरल जा, प्रोसिक्यूटर जनरल जा, सूबनि जे खातनि जा, सूबाई सेक्रेटरियुनि जा, IG जा, चीफ सेक्रेटरी जा इख्तियार आहिनि जेके वफ़ाक़ वटि न आहिनि। हींअर बि शहबाज शरीफ़ कुझु करणु चाहे त शहबाज शरीफ़ चीफ सेक्रेटरी नौकरियूं पब्लिक सर्विस कमीशन खे कुझु नथो करे सघे। इमरान खान कुझु नथे करे सघियो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे छा थी करे सघियो इमरान खान? हाणे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में तव्हीं MQM जे रिकमेंडेशन ते माण्हू मुक़ररु कंदो।
सिंध जे लखे मेरिटोरियस माण्हुनि खे छॾे उहे पंहिंजा मनपसंद माण्हू मेंबर जॾहिं चेयरमैन मुक़ररु कंदो उहे पंहिंजा मेंबर आणींदा। उहे मेंबर मनपसंद माण्हुनि खे मुक़ररु कंदा। उहे केरु हूंदा? आम उर्दू ॻाल्हाईंदड़ मेरिटोरियस माण्हू हूंदा न। आम उर्दू ॻाल्हाईंदड़ मेरिटोरियस भाउ असांजो भेण असांजी पंहिंजी आदि आहे, असांजी भेण, उनखे मौक़ो ॾियो न। आम मेरिटोरियस उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको कराची में लालू खेत में रहे थो, गुलशन इकबाल में रहे थो, गुलिस्तान जोहर में रहे थो, लाइन्स एरिया में रहे थो, नाज़िमाबाद में रहे थो, उन्हनि खे थोरी थो मिले। दहशत गर्द जेके उन्हनि जे पेरोल ते उन्हनि चवण ते माण्हू मारण लाइ तयार आहिनि, उन्हनि खे इख़्तियार था ॾियनि। पब्लिक सर्विस कमीशन सिंध तव्हांखे ॾियण जो इख़्तियार केरु ॾिनो आहे? पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खां इहो मैंडेट वरितो इलेक्शन वेहण महिल त असीं सिंध जा इख़्तियार ॾींदासीं एमक्यूएम खे। एमक्यूएम त ख़तम थी वई ऑलमोस्ट। एमक्यूएम पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट सां ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इदारनि सां टकराव में जे करे एमक्यूएम ख़तम थी वई। एमक्यूएम खे दीवार सां लॻणो पियो पंहिंजे पॉलिसीज़ जे करे ऐं परॾेही हथ जे करे। उहा एमक्यूएम जॾहिं दीवार सां लॻी वई तॾहिं उनखे वरी तव्हां साह था विझो, तव्हां उनमें उनखे पंप करे उनखे मसनूई साह विझी उनखे मैदान में था आणो। तव्हां पाण पिया कयो। तव्हांजो माण्हू मुनव्वर सोहरवर्दी क़तल थियो, तव्हांजो अब्दुल्ला मुराद क़तल थियो। एमक्यूएम कराची में हकीम सईद मारियो, सलाउद्दीन मारियो तकबीर जो, संदन पार्टी जा अज़ीमुद्दीन तारिक ऐं इमरान फारूक मारे छॾियो। एमक्यूएम डॉक्टर परवेज़ मारे छॾियो जमा इस्लामी जो। हिकिड़ो हिकिड़ो माण्हू मारियो अथनि, उन्हनि माण्हुनि जूं छोड़ियूं लाथियूं अथनि, ड्रिल मशीन सां सुराख कया अथनि। उन्हनि खे तव्हां इक़्तिदार था ॾियो। जेके अची चवंदा इमरान खान यहाँ आके दिखाए, जेके चवंदा इफ्तिखार चौधरी यहाँ आके दिखाए, जेके चवंदा नवाज शरीफ लाइ छा छा न ॻाल्हाईंदा हुआ। नवाज शरीफ हीअं आहे, नवाज शरीफ लंडन छो वियो आहे, शहबाज शरीफ लंडन छो वियो आहे। कहिड़ी अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयो जो सिंधी माण्हू चवण बि पसंदि कोन कंदो। ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे मारण वारा हीअ आहिनि। ही माण्हुनि जिन नवाज़ कंदराणी 12 मई ते दर्जने माण्हू मारे छॾिया। ही उहे माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि खे तव्हां इक़्तिदार था ॾियो त उहे अची केस सईद भरम जो केस वापसि थी वियो न। पोइ माना कामरान माधुरी, सोलत मिर्ज़ा जे जीअरो हुजे हा, इहे सभु माण्हू आज़ादु थियनि हा ऐं इहे वरी लिस्टूं ठाहीनि हा, वरी साउथ अफ्रीका ग्रुप ठहनि हा, वरी थाईलैंड ग्रुप ठहनि हा, वरी इंडिया मां उन्हनि जा ग्रुप ठहनि हा, वरी सिंधियुनि जी खून रेज़ी कनि। छो पिया कयो इहे? हिन अॼोकी ॻाल्हि ॿोल ज़रिए ऐं पीपुल्स पार्टी जे MNAs ऐं MPs ऐं सेनेटर्स खे मुखातिब थो थियां। जेकॾहिं आउं चवां थो त एमक्यूएम खे 4 वज़ारतूं, गवर्नरशिप, चीफ सेक्रेटरी, इख़्तियार, इंतज़ामी यूनिटुनि जी ॻाल्हि न ॾियो त उनमें अयाज़ लतीफ़ पली जो पर्सनल कहिड़ो फ़ाइदो आहे? वज़ीर आउं आहियां छा जो मुंहिंजियूं वज़ारतूं था ॾियो? आउं आहियां छा कराची एडमिनिस्ट्रेटर जो मूंखां खसे था ॾियो? आउं आहियां छा कराची जो को सरकारी ऑफिसर सिंधी जंहिंखां इख़्तियार खसिजे थो? तव्हां छो नथा पुछो? सवें सिंधी MP आहियो, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहियो। दर्जने वज़ीर आहियो, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन, इजलास में ॻाल्हाए कोन था सघो। चवंदा आहियो न इमरान खान डिक्टेटर आहे या नवाज शरीफ डिक्टेटर आहे। तव्हां ॻाल्हाए सघो था पंहिंजे के काउंसिल सेशन में, के मीटिंग में त साईं असांखे कहिड़ो ख़तरो आहे पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे? सिंध प्लेट में सजाए, सिंध तोहफ़े में छो पिया ॾियो दहशतगर्दनि खे? छो आम उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे असां सां गॾु खणो? तव्हां दहशतगर्दनि खे प्रोजेक्ट छो नथा ॻाल्हायो? सिंधी MP मिनिस्ट्रियूं कंहिंजियूं वेंदियूं? ऐं हू जेके MP हुननि जा MPs मिनिस्टर थींदा MKM वांगुरु, उहे तव्हां वांगुरु हूंदा छा अपाज ऐं माज़ूर? हू त पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा। हू त दरवाज़नि में लतूं हणी कढी ॾींदा सिंधी सेक्रेटरीज़ खे ऐं मुलाज़िमनि खे। हू त लत सां दरवाज़ो खोलींदा जीअं अॻे खोलियो। हुननि खे तव्हां पावर पिया ॾियो। हू अॻु में ई चवनि था त फलाणा DC कराची क्यों आया, SP क्यों आया। ही उहे माण्हू आहिनि न। हिननि त हींअर ॻाल्हायो पिया कुझु महीना अॻु में त SP छो आयो, DC छो आयो, वापसि था सिंधी कामो रहो, सिंधी SSPs ऐं DCs। तव्हां मूंखे फ़ोन कंदा आहियो, ऐं नाला तव्हांखे ख़बर आहे कॉन्फिडेंशियल रखंदो आहियां। तव्हां मूंसां राब्ते में हूंदा आहियो, ॻाल्हाईंदा आहियूं पाण। सिंधी ब्यूरोक्रेट सां राब्ते में हूंदो आहियां, सिंधी रिटायर्ड जस्टिस साहिबान सां राब्ते में हूंदा आहियूं। सॼो ॾींहुं पाण WhatsApp ते हिक ॿिए सां कम्युनिकेशन पिया कंदा आहियूं। तव्हां निशानदेही कंदा आहियो त ही सिंध सां ज़ुल्म पियो थिए। कल्ह खां टियों ॾींहं खां बि निशानदेही कई अथव। ऐं तव्हांखे गुज़ारिश थो कयां, ऐं तव्हांखे थो चवां त तव्हां ईअं छो नथा कयो त तव्हां पंहिंजी का थिंक टैंक ठाहे सिंधी ब्यूरोक्रेट्स ऐं टेक्नोक्रेट्स ऐं सिंधी ऑफिसर छो नथा वञी मिलो कराची जे MPs MNAs ऐं मिनिस्टर्स सां? छो नथा उन्हनि खे वञी चओ त तव्हां सिंध छो पिया सौदे में ॾियो, छो पिया हिफ़्ज़े में ॾियो? सिंधी जेके चीफ सेक्रेटरीज़ रिटायर्ड आहिनि, जेके मौजूदु हींअर रहिया आहिनि, उहे छो नथा वञी ॻाल्हाइनि? उहे छो नथा बिलावल भुट्टे साहिब सां ऐं आसिफ ज़रदारी साहिब सां मीटिंग करे हुनखे चवनि त सिंध छो पिया ॾियो, सिंध खे दाव ते छो पिया लॻायो? ऐं कराची में जेके 50-60 लख सिंधी रहो था, मूंखे सलाह ॾींदा आहियो न, हमेशह चवंदा आहियो
फलाणो माण्हू कराची हलियो अचे, कराची अची रहे, फलाणो कराची खे हेडक्वार्टर ठाहे, मूंखे चवंदा आहियो कॾहिं दोदे भील ते पुॼंदो आहियां, कॾहिं चवंदा आहियो निम्रता ते पुॼंदो आहियां, कॾहिं चवंदा आहियो कान्हा कुमार ते पहुचंदो आहियां, कॾहिं फहमीदा सियाल ते, कॾहिं नाज़िम जोखे ते। असीं सॼो ॾींहुं हलंदा पिया आहियूं न। तव्हीं कराची में वेही लॉबिंग ऐं एडवोकेसी छो कोन था कयो? सिंधी अदीबो, शाइरो, सहाफ़ियो, कलमकारो, सिविल सोसाइटी अॻवाणो, NGO अॻवाणो, तव्हीं छो नथा कुछो त पीपुल्स पार्टी ज़ुल्म पई करे, सिंध जे माण्हुनि जो इख़्तियार पई ॾे, ऐं शहबाज शरीफ़ साहब खां सवाल छो नथा पुछो, वफ़ाक़ी वज़ीर आज़म साहब खां, त तूं कीअं मुआहिदो कयो आहे, तोखे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे, तो वटि जेको मैंडेट पंजाब जो, तो सौदो कयो आहे सिंध जे माण्हुनि जो, सिंध जे माण्हुनि खे दाव ते लॻायो अथव, छो लॻायो अथव? सिंध जे माण्हुनि जा इख़्तियार छो पिया ॿियनि खे ॾियो? ऐं आउं ॿी ॻाल्हि पुछणु चाहियां थो, ऐं आम माण्हू खां पुछणु चाहियां थो, सिंध जो आम माण्हू चइनि शयुनि ते हले थो, उन खां थोरो ॿाहिरि निकिरी सघंदासीं पाण? नंबर 1, मूंखे भत कंहिं खारायो ऐं चांहि कंहिं प्यारी। पॉलिटिक्स था तय कनि त बिरयानी कंहिं खाराई, चांहि कंहिं प्यारी। नंबर 2, इनकम सपोर्ट प्रोग्राम जा मुंहिंजी पुफीअ, चाचीअ, मासीअ, काकीअ, ज़ाल, भाॼाई खे 2500 हिन महीने मिलिया कोन मिलिया। नंबर 3, सिफारिश ते बिना मेरिट जे बदली ऐं नौकरी केरु कराईंदो? नंबर 4, फातह ते ऐं शादीअ में केरु आयो? इहे आहिनि महवर, इन्हनि ते फ़ैसिलो कंदो। चांहि कंहिं प्यारी ऐं बिरयानी कंहिं खाराई 1, फातह ऐं शादीअ ते केरु आयो ऐं तोरनि ते केरु आयो 2, नौकरी ऐं बदली जो आसरो मेरिट खां सवाइ सिफारिश ते केरु ॾिनो 3, इनकम सपोर्ट प्रोग्राम जा घर वेठे ख़ैरात वारा, पेनू फ़क़ीरनि वारा 2500 कंहिं वठी ॾिना? इन्हनि ते फ़ैसिलो करे अहिड़ा माण्हू मुसलत कया अथव जो हाणे तव्हांजी सिध था खपाइनि। सम्झो था छा थींदो? पब्लिक सर्विस कमीशन तव्हां खां वई, नौकरियूं वयूं, गवर्नर हिननि जो कोन हूंदो ॿियनि वांगुरु, हिननि जो गवर्नर हिकिड़ी ॻाल्हि में मुदाख़लत कंदो, उहो अची हर DC, SSP, DIG खे सोड़ो कंदो, उहो वञी पंहिंजे गवर्नर हाउस खे अॾो बनाईंदो, गवर्नर हाउस में दहशतगर्द अची वेंदा, पोइ हुन में केरु हुनखे घिड़ी गिरफ़्तार कंदो? जेको भॼंदो अची गवर्नर हाउस में वेंदो, उनखे केरु पकड़े सघंदो? फुरूं करे माण्हुनि जूं छोड़ियूं लाहे अची गवर्नर हाउस में वेंदा, उनखे केरु पकड़े सघंदो? गवर्नर वेठो लेटर लिखंदो, गवर्नर वेठो वफ़ाक़ी इदारनि खे ऐं सूबाई इदारनि खे ख़त लिखंदो, गवर्नर वेठो कारपोरेट सेक्टर सां ॻाल्हाईंदो, बैंकुनि सां, गवर्नर वेठो ॻाल्हाईंदो मल्टीनेशनल कंपनियुनि सां त फलाणनि माण्हुनि खे रखो, गवर्नर वेही सफ़ारत ख़ाननि सां ॻाल्हाईंदो। सिंधियुनि खे वीज़ा मिलंदो ई कोन्हे, गवर्नर वेही सभिनी सफ़ारत ख़ाननि खे लेटर लिखंदो, फलाणनि दहशतगर्दनि खे मुल्क मां फरार लाइ लेटर ॾियो। हीउ पाकिस्तान सां दुश्मनी आहे MQM जो गवर्नर विहारण। पब्लिक सर्विस कमी चीफ सेक्रेटरी जो रखियो अथव, उहो हिकिड़े सिंधी सेक्रेटरी जो ऐं हिकिड़े मेरिटोरियस सेक्रेटरी जो जीअण जंजाल करे छॾींदो, जेको हिननि जो चीफ सेक्रेटरी तव्हां विहारियो आहे। ऐं जेको हिननि खे 4 वज़ारतूं था ॾियो सूबे में, उन्हनि 4 वज़ारतुनि जो नतीजो छा निकिरंदो? उहो 4 वज़ारतूं जिन खातनि जूं मिलंदियूं, उन्हनि खातनि में सिंधियुनि ते बैन लॻी वेंदो, सिंधियुनि ते, पंजाबियुनि ते, बलोचनि ते ऐं मेरिटोरियस उर्दू ॻाल्हाईंदड़नि ते। हिननि खे खपनि उहे माण्हू जेके हिननि खे ॾोकड़ कमाए ॾियनि, जेके लंडन मोकिलीनि, अमेरिका मोकिलीनि, गल्फ मोकिलीनि। छो पिया ईअं कयो? दुनिया जा ॿिया ई मुल्क कनि था। छा मुमकिन आहे त सऊदी अरब वञो ऐं रियाज़ ऐं जिद्दे में अरबनि खे धिका ॾेई कढी छॾीनि? अरब वेठा हुजनि बद्दू जबलनि ते ऐं ॿिया पाण पाकिस्तानी ऐं इंडियन ऐं बंगाली वेठा हुजनि, उन्हनि वटि सभु वसीला हुजनि। पाण वटि त आहिनि ई कोन। पाण वटि छा आहे? शिकारपुर में, जेकबाबाद में पाण वटि छा आहे? उमरकोट में, पाण वटि बदीन में, ठटे ऐं सजावल में छा आहे? पाण वटि दादू में ऐं लाड़काणे में, खैरपुर में छा आहे? का शइ कान्हे। न को पढ़ाई, न को सिहत, न को रोड, न को पाणी, न को बल्दिया, न को गुज़र, न को रोज़गार, न को इंडस्ट्री। चाहे मुमकिन आहे त UAE मां अरबनि खे कढी छॾियो ऐं कब्ज़ो ॿिया करे वेनि? मुमकिन आहे बर्तानिया में कयो, मराठनि खे कढी छॾियो? मुमकिन आहे? नथा कढी सघो। इहो फ़क़ति सिंधियुनि सां वेठा कयो त पंहिंजे वतन में उनखे लतूं हणी ऐं कढनि। को ज़िया कोन पियो कढे, मुशर्रफ कोन पियो कढे, को हींअर को डिक्टेटर कोन वेठो आहे जेको तव्हांखे लतूं हणी कढे पियो, को इमरान ख़ान कोन वेठो आहे जेको तव्हांखे चए थो त हिननि खे पब्लिक सर्विस कमीशन जो चीफ सेक्रेटरी हिननि खे रखी ॾियो, को नवाज़ शरीफ़ कोन वेठो आहे जेको इहा सिंध हुकूमत पई करे। तंहिंजे करे सिंध इहो सख़्तु ख़तरे में, पर इन ख़तरे खे मोड़ ॾींदासीं, रुगो मायूसी कान्हे। इन ख़तरे खे पाण वील डिफीट देम, अल्टीमेटली दे विल बी डिफीटेड। जीअं असां अॻु में चवंदा हुआसीं, मूं अॻु में चयो, मूं 22 मई ते चयो 2012 में त तव्हां अॼु असां ते हमिलो कयो आहे, तव्हां पंहिंजी मौत ऐं पंहिंजे अंजाम जे कागज़नि ते सही कई आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो हुननि सां छा थियो। हीउ जेको गस पिया अख़्तियार कनि, इन जा नतीजा भोगड़ा पवंदा MQM खे बि ऐं MQM जे इतिहादी धुरनि खे। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ़ साहब खे ऐं शहबाज शरीफ़ साहब खे
आगाह तो कयां उन्हनि खे वार्निंग थो ॾियां सिंध जे अवाम पारां त तव्हीं ग़लति रस्ते ते फौरन पंहिंजे रस्ते खे दुरुस्त कयो। असां त इक़्तिदार में कोन अचण आहियूं उन्हनि खे जे न ॾींदो, इक़्तिदार में त तव्हीं वेठा हूंदो। पीपल्स पार्टी सुठा कम कंदी, इक़्तिदार खे तमामु पीपल्स पार्टी जेके मिलंदो। अयाज़ लतीफ़ अली जेके त कोन 50-100 असेंबली जूं सीटूं मिलंदियूं यकदमि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी इक़्तिदार में रहंदी, जे चङा कम कंदी त वधीक वक़्तु रहंदी, तंहिंजे करे न कयो। क़ौमी अवामी तहरीक हिन मामले ते शदीद एहतजाज थी करे ऐं सुभाणे 14, 15 ऐं 16 अप्रैल ते सुभाणे ख़मीस, जुमे ऐं छंछर ते सॼे सिंध में मुज़ाहिरनि जी काल अथनि। सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जूं बारूं, सिंध जा डॉक्टर्स, सिंध जा वापारी, सिंध जा नौजवान, सिंध जे समूरनि क़ौम परस्त पार्टियुनि जा कारकुन, कहिड़ियूं बि पार्टियूं हुजनि, उन्हनि सभिनी खे सॾु थियो आहे। जेके क़ौम परस्त आहिनि, प्रोग्रेसिव आहिनि, नेशनलिस्ट आहिनि, सिंध दोस्त आहिनि, सिंध जो दर्द रखंदड़ माण्हू आहिनि, उहे ॿाहिरि निकिरनि। सुभाणे, परीहं, अरीहं ऐं मुसलसल यको निकिरनि ऐं ॿुधाइनि त सिंध जो सौदो बर्दाश्त न कंदासीं। सिंधियो सुभाणे 14, 15, 16 ते ॿियो कुझु न हुजे, अकेला हुजो कंहिं नंढड़े शहर में हिकिड़े पाठे ते नालो लिखी त MQM पीपल्स पार्टी, MQM नवाज़ लीग मुआहिदो नामंज़ूर, सिंध दुश्मनी नामंज़ूर पाठो खणी अकेला अची वेही रहो। अकेला अची गाज जे किनारे ते वेही रहो, कीझर जे रस्ते ते, मंछर ऐं हिलाया जे रस्तनि ते ऐं सोंडा ते अकेला अची फज़ल भंभरे ते वेही रहो। अकेला अची ॾहरकी जेके ॻोठ मां निकिरो, कुबे सईद खान मां निकिरो, अची नए देरे ऐं रते देरे में अकेला खणी प्रेस क्लब जे साम्हूं रस्ते ते बीही रहो त सिंध जो सौदो क़बूल कोन्हे। सिंधियो ईअं न निकिरंदव ऐं घर वेठा हूंदव ऐं चवंदो त असांजी पतीअ जो कमु को ॿियो कंदो ऐं तव्हां रुॻो हुननि चइनि नुक़्तनि ते पिया हलंदव त बिरयानी ऐं चांहि किथां आई ऐं इनकम सपोर्ट प्रोग्राम जो छा थियो ऐं शादी में पुओ कंहिं ॾिनो, फातह कंहिं कई ऐं बदिली ऐं नौकिरीअ जो कूड़ो आसिरो कंहिं ॾिनो। इन्हनि चइनि नुक़्तनि ते जे ज़िंदगी गुज़ारींदो त पोइ इहो ई हशर थींदो। पूरी उमेद आहियां सिंध जा माण्हू उन्हनि खे दफ़न कंदा। सिंध जा माण्हू MQM ॾिसो, हाणे उहा ताक़त कान रही, हाणे उन्हनि में ताक़त विझण, साह विझण जी कोशिशि। बदनसीबी ॾिसो न त पाण हमेशह चवंदासीं त MQM खे ॿियनि ठाहियो, पाण हमेशह चवंदासीं MQM खे ज़िया ठाहियो, उन्हनि ठाहियो न। हाणे MQM जॾहिं ख़तमु थी वई त आसिफ ज़रदारी साहब, बिलावल साहब, मुराद अली शाह साहब, तव्हां असांजा हमवतन, हम क़ौम आहियो। बिलावल साहब, तव्हां असांजी दिलेर भेण बेनज़ीर भुट्टो साहिबा जा फर्ज़ंद आहियो। अदी आसफ़ा, अदी बख़्तावर साहिबा, तव्हीं असांजूं भाइटियूं आहियो, नंढियूं भेनरूं आहियो। हिननि सिंध जे माण्हुनि जे नाले में तव्हां हेतिरो अरसो हुकुमरानी कई आहे। तव्हांजे नाने हुकुमरानी कई, तव्हांजी अमड़ हुकुमरानी कई, तव्हांजे वालिद हुकुमरानी कई, तव्हां बि हुकुमरानी पिया कयो। तव्हीं महलनि में पिया रहो, असांजा बच्चा बुखुनि में, हिननि काड़नि में लंघण आहिनि। सिंध जा बच्चा बेरोज़गार आहिनि, दरबदर आहिनि, ख़ाक बज़र आहिनि। सिंध जे नौजवाननि जो लाइ को रोज़गार कोन्हे, सिंध वटि पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, सिंध जी ज़राअत तबाह थी वई आहे। तव्हां बादशाहियूं पिया कयो, भला उन बादशाहीअ जे सदके सिंधनि खे न विकिणो, उन बादशाहीअ जे सदके सिंधनि जो सौदो न कयो। उन बादशाही जेका कई ॾहाकनि खां तव्हांखे मिलियल आहे, ॾिसो न, तव्हांजे नाने जे लाइ माण्हुनि ख़ुदि सोज़ियूं कयूं, माण्हुनि पाण खे साड़ियो। तव्हांजी अमड़ लाइ सिंध सॼो ॾींहुं 3 ॾींहं बंदि हुई, माण्हू रस्तनि ते निकिरी आया। उहे जेके रस्तनि ते निकिता, उन्हनि जी कराची में दाख़िला ते पाबंदीअ लाइ हाणे ॿिज पिया छटियो त उन्हनि खे कराची मां लखे सिंधियुनि खे वरी घरनि ते निशान हणी, वरी उन्हनि खे टारगेट करे, वरी उन्हनि खे क़तलु कयो वञे। 1 अक्टूबर वांगुरु, 1988 वांगुरु वरी उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे, उन्हनि खे मारियो वञे। जीअं वकील साड़िया विया, जीअं 12 मई ते माण्हू मारिया विया, जीअं 22 मई ते मारिया विया, जीअं बल्दिया फैक्ट्री में मारिया विया। छो पिया ईअं कयो? गुज़ारिश थो कयां पीपल्स पार्टी खे, नवाज़ लीग खे, समूरनि बाशऊर माण्हुनि खे त सोचो त तव्हीं सिंध जो सौदो पिया कयो। सिंध जे सौदे में सिंधी त वॾो नुक़सानु खणंदा, पर तव्हां न रहंदो, तव्हांजी बादशाही बि कान रहंदी, तव्हां बि कोन रहंदो इहो बादशाह। त इन करे सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त सुभाणे क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते 14, 15 ऐं 16 ते ऐं उनखां पोइ मुसलसल जेसीं ही सिंध दुश्मन ठाह रद्द न थिए, तेसीं मुसलसल जंहिं बि सूरत में, अकेले हुजूमनि जी सूरत में, मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए, ख़तनि ज़रिए, लेटर टू एडिटर्स जे ज़रिए, कोर्टुनि ज़रिए, समूरनि प्लेटफॉर्म्स खे इस्तेमालु करे पंहिंजनि इलाइक़नि जे MNAs ऐं MPs वटि वफ़्त ठाहे वञो। ऐं सिंध जे नौजवाननि खे अपील थो कयां, तव्हांजा जेके इलाइक़े मां चूंडियल MNA, MPA, सेनेटर आहिनि, ज़िले चेयरमैन आहिनि, काउंसलर आहिनि, उहिदेदार आहिनि पीपल्स पार्टी जा, सुठे नमूने, फज़ीलत वारे नमूने, बदतमीज़ी सां न, उन्हनि वटि फज़ीलत सां सुठे नमूने वफ़्त ठाहियो। सर्वाइव शहीदनि जो वहाए रक्त
एवज़ो आहे उनखे ट्रके हाणे हिन में